अली बख्श चांडियो जो तमामु ख़ूबसूरत नज़म आहे। उन खां पुछे पियो त तव्हां बचपन खां पोइ जवानी खां पोइ हींअर तव्हांजी पीढ़ी आई आहे त उन में तव्हां छा ज़माने में कयो त उनखे ॿुधायो त सवाल थो करेसि बचपन खां पोइ जवानी ताईं पीढ़ी में अॼु पेरा पातो तोखे कीअं ज़माने भातो। बचपन खां पोइ जवानी ताईं पीढ़ी में अॼु पेरा पातो तोखे कीअं ज़माने भातो। थोरे ताईं सोचाई पे पंहिंजो अंदरि ॻोल्हियाई पे। थोरे ताईं सोचाई पे पंहिंजो अंदरि ॻोल्हियाई पे। माज़ी जाके वर्क पुराणा खांखो रीजन खोलियाई पे। मोॾे ॾिसंदे चप उघंदे ॻाल्हि कयाई ॻोठ असांजो थर जी हिन वारियासी ते हो मुंहिंजे देस प्यासे ते हो। 16 भाती सूर सभिनि सां ॾाढा घारिया ॾींहं ॾुखनि सां। 16 भाती सूर सभिनि सां ॾाढा घारिया ॾींहं ॾुखनि सां। कंहिंखे पोती कंहिं लाइ चोलो कंहिंखे टुकर कंहिं लाइ लोलो। धर तती जो उन्हारे में लाड़ पटनि ते लाबारे में मुंहिंजो बचपन जवानी गुज़री मिसकीनी ऐं मज़दूरी में।